मिस्टर अमजद, जी मिस आसिया, तव्हां वरी मुंहिंजो नालो वरितो? अवां सां प्यार जो थी वियो। अस्पताल में नर्स ऐं डॉक्टर जो रिश्तो फैमिली वांगुरु हूंदो आहे। डॉक्टर इम्तियाज़ त वॾो ठरकी आहे। हू हुनखे फासाइण जी हर मुमकिन कोशिश कंदो। इहा त हर मर्द जी आदत आहे। डॉक्टर का अनोखी मखलूक त न आहे। मिस आसिया मूंखे बचा। ॿाहिरि नंबर वारे पेशेंट जी ॾाढी सीरियस हालत थी वई आहे। मरीज़ सां प्यार करण जो बि हिकु नओं अंदाज़ आहे। प्यार जे हिन अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। मां हींअर कीअं थी अची सघां? मां ड्यूटी ते आहियां। तूं सम्झी छो नथो? वॾो डॉक्टर बि राउंड ते अचण वारो आहे ऐं मां हितां नथी निकिरी सघां। कैंटीन में लंच ते मिलंदासीं। नाराज़ न थी, ॾिस मां मजबूर आहियां। ज़ूबी तूं वञणु चाहीं थी वञ। डॉक्टर इम्तियाज़ खे कहिड़ी ख़बर त तुंहिंजी कहिड़ी ड्यूटी आहे। हूअं बि मिस आसिया नई अचण वारी आहे, कंहिंखे कोन ख़बर पवंदी। तूं आराम सां वञ। शाज़िया, राउंड ते डॉक्टर इम्तियाज़ बि हूंदो ऐं तोखे त ख़बर आहे हू जॾहिं खां हुनखे इनकार कयो आहे हू त मौक़े जी ताड़ में हूंदो आहे। शिकायत कंदे देरि न कंदो। डॉक्टर इम्तियाज़ वॾो ठरकी माण्हू अथई। हुसन वारी त ठहियो, पर कहिड़ी बि हुजे, कारी हुजे या गोरी, पर हू हुनखे फासाइण जी हर मुमकिन कोशिश कंदो। अल्लाह बचाए वीचारी आसिया खे। नई नई अपॉइंटमेंट अथसि। अलाए कहिड़े जज़्बे सां हिन पेशे में आई आहे। ईअं न थिए जो हिन मुक़दस पेशे खां बेज़ार थी करे हली वञे। सिद्दीक़, ॾिस त डॉक्टर इम्तियाज़ छा थो चवे। जी मैडम। आसिया, ॾे ख़बर, सभु मरीज़ ठीकु आहिनि? मां त रूम नंबर 12 जे कैम्पलेट में वई हुयसि। थोरो ब्लड प्रेशर वधियल अथसि, उनजे लाइ गोरियूं ॾेई आई आहियां। मिस आसिया, तव्हांखे डॉक्टर इम्तियाज़ साहब सॾे पियो। ओके। यस, जी सर। वेहो प्लीज़। हूं तव्हांखे इन लाइ घुरायो आहे त तव्हां जूनियर आहियो। कॾहिं बि को प्रॉब्लम फील कयो त मूंखां पुछंदा कयो। जी सर। वेहो 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 प्लीज़। तकड़ छा जी आहे, कॉफ़ी त पी वञो। नो थैंक्स। ॾिसो मैडम, मूंखां जेकॾहिं एतिरो छिरकंदो त सिखंदो कीअं। अस्पताल में नर्स ऐं डॉक्टर जो रिश्तो फैमिली वांगुरु हूंदो आहे। जे तव्हां धारे पारो कमु कंदो त कमु कोन हली सघंदो। न सर, मुंहिंजे ख़्याल में असांखे हिक ॿिए खां वधीक मरीज़ जो ख़्यालु रखणु घुरिजे। रही ॻाल्हि सिखण जी, स्टाफ नर्स मौजूदु आहे। अव्हांजी ज़रूरत पई तव्हां खां बि पुछी वठिबो। मुंहिंजो नालो बि डॉक्टर इम्तियाज़ आहे ऐं उहो हितां जो इंचार्ज आहे। मिस आसिया, तव्हांखे कीअं लॻी असांजी हॉस्पिटल? ठीकु आहे। अस्पताल सुठी हूंदी त छा, ख़राबु हूंदी त छा, ड्यूटी ड्यूटी। शाज़िया जो मतिलबु आहे त हितां जो स्टाफ तोखे कीअं लॻो? सभु सुठा आहिनि ज़ूबी। मां कंहिंसां फ्री थींदी ई न आहियां। कम सां कम रखंदी आहियां। तूं फ्री थी या न थी, माण्हू त हर कंहिं सां फ्री थींदा आहिनि। जीअं त डॉक्टर इम्तियाज़,
इहा त हर मर्द जी आदत आहे। डॉक्टर का अनोखी मखलूक त न आहे। अञा नहीं आहे तर्स जल्द ख़बर पइजी वेंदी त डॉक्टर इम्तियाज़ कहिड़ी बला जो नालो आहे। जेका नर्स मुंहुं न ॾींदी अथसि उन जी ड्यूटी पाण सां गॾु लॻाए चाहींदो आहे, उहा बि नाइट। भले, पर मुंहिंजो नालो बासिया आहे। हुन जो बि नालो डॉक्टर इम्तियाज़ अथई पुट। जिन छॾी ॾे, भूत छॾी ॾे, पर इम्तियाज़ न छॾींदो ई। अक जी माखी मां बि न आहियां। मैडम आसिया, रूम नंबर 12 वारो पेशेंट अव्हांखे सॾे पियो। छो, छा थियो अथसि? अञा हाणे त ड्रिप चाढ़ी आई आहियांसि। चवे थो ड्रिप बिही वई आहे। पोइ उहा तूं ई ठीकु करे छॾींसि हा। मैडम उहो त मूंखे हथ ई लाइण नथो ॾिए। चवे थो त मिस आसिया ईंदी, उहा ई ठीकु कंदी। अच्छा, मां अचां थी। ब्लड प्रेशर थोरो वधियल आहे। तव्हां टैबलेट न वरिती हुई छा? न मिस आसिया, कंहिं ॾिनी कोन। ॾिसो, दवा जो नागाव न कंदा कयो। केरु न आयो हो त बेलडी घुराए वठो हा। तव्हां अॻे ई हार्ट जा पेशेंट आहियो। वरी जेकॾहिं किरी न कंदव ऐं दवा टाइम ते न वठंदव त तकलीफ़ त थींदी। थैंक यू मिस आसिया। No problem, Mr. Amjad. This is my duty. मिस आसिया, हिकु ॻाल्हि पुछां, नाराज़ त न थींदो? हाँ, भले पुछ। ॿियूं नर्सूं डॉक्टरनि सां गॾु कॾहिं न कॾहिं घुमण वेंदियूं आहिनि, तव्हां छो नथा वञो? मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां कॾहिं छुटी न कंदा आहियो। ड्यूटी खां हॉस्टल खां वरी ड्यूटी, तव्हां थकिजो कोन थियो? डॉक्टर इम्तियाज़ पे चयो। जी मिस, मूंखे कल्ह पैसा ॾिना अथसि। जेकॾहिं तव्हां चओ त मां आर्ट गैलरी जूं टिकेटूं वठी अचां। मतलब त तूं डॉक्टर इम्तियाज़ जो चमचो आहीं? न मिस, मां त न। बस हलियो वञे था। ख़बरदार आईंदा मूंसां फज़ूल ॻाल्हियूं कयूं अथई। हेलो, कहिड़ो हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत कीअं हाणे? ॿियो हाल भला मानी वानी खायो था? हाँ डॉक्टर साहब। मिस आसिया, डाइट में तव्हां छा था ॾियो हिनखे? सर, मानी हिन जे घरां ईंदी आहे। बंदि कयोसि। मानी जी हॉस्पिटल मां ईंदी। नो मीट, नो बीफ, ओनली वेजिटेबल, अंडरस्टैंड? वधि में वधि बॉयल चिकन, दाल या रुखी मानी। नो पराठा, नो राइस, नो मिल्क, नो शुगर। ऐं हा, डाइट कंट्रोल कयोसि, न त मरी वेंदो आहे। सर, मुंहिंजो ख़्यालु आहे घरां बि अहिड़ी मानी ईंदी अथसि। पढ़ियल गढ़ियल फैमिली आहे। चेक कयोसि, तव्हांजो ख़्यालु ग़लति बि थी सघे थो। ऑन ड्यूटी डॉक्टर सां बहस न कबी आहे। तोखे कंहिं मैनर्स न सेखारिया आहिनि? सर, मूं छा चयो? हेॾी वॾी अस्पताल हूंदे जेको मरीज़ दाख़िल थो थिए, थोरी घणी अवेयरनेस त रखंदो हूंदो। उन हूंदे बि सर। मिस आसिया, नो आर्गुमेंट्स। तव्हांखे जेको चयो वञे सो उहो तव्हां उहो ई कयो। मां इंचार्ज डॉक्टर आहियां। तोखे मुंहिंजी ॻाल्हि फॉलो करणी पवंदी, अंडरस्टैंड? मिस आसिया, आई एम सॉरी। अव्हांखे मुंहिंजे करे एतिरी ॻाल्हियूं ॿुधणी पयूं। नो मिस्टर अमजद, तव्हांजो कहिड़ो ॾोह आहे? डॉक्टर इम्तियाज़ त आहे ई अहिड़ो। मिस आसिया, प्लीज़ मूंखे माफ़ कयो। नो मिस्टर अमजद, तव्हां फील न कयो। हीउ सभु मुंहिंजी ड्यूटी जो हिसो आहे। मिस आसिया, मूंखां इहो बर्दाश्त नथो थिए त तव्हांखे कोई ईअं धड़का ॾे। नो मिस्टर अमजद, दिस इज़ नॉट फेयर। आफ्टर ऑल ही इज़ डॉक्टर। आई एम सॉरी मिस आसिया। मिस्टर अमजद, डोंट कॉल मी माय नेम अगेन। यू कैन कॉल मी सिस्टर। तव्हां मूंखे सिस्टर सॾे सघो था। हाणे तव्हां आराम कयो।
आसिया हल त रूम नंबर 10 वारे पेशेंट खे ॾिसंदा हलूं। हल भला, शाम जो बि कीन तबीयत ख़राब थी वई हुयसि। संदसि हार्ट बीट बिल्कुलु न जे बराबरि हुई। जेकॾहिं खेसि हथ सां पंप करे आर्टिफिशियल रेस्पायरेशन न ॾिजे हा त न बची सघे हा। हा, पर पोइ वरी देरि सां TPR करण खां ख़बर पई त हिन जी पल्स बि ठीकु हुई, टेम्परेचर बि नॉर्मल हुयसि ऐं साह खणण में बि का ॾुखियाई कोन हुयसि। पोइ बि ॾिसणु घुरिजे, मां त ॾिॼी वई आहियां। ठीकु आहे, त पोइ अचु त ॾिसंदा हलूंसि। एक्सपायर्ड। वॉट? न वाकई ज़ूबी, ही इज़ नो मोर। लॻे थो कुझु देरि अॻे ई खेसि अटैक थियो आहे। ज़ूबी, ही कहिड़ो मौत आहे? न के अखियूं बंदि कयूं, न के हथ पेर ठाहिया। हिन जी वाइफ कॾहिं ईंदी हुई ऐं कॾहिं न। ही वीचारो मिटनि माइटनि हूंदे बि अकेलो हो, ज़ाल हूंदे बि अकेलो मरी वियो। अच्छा, त नई ॻाल्हि आहे। रूम 10 वारो मरीज़ मरी वियो। उन जी जाइ ते वरी को ॿियो पेशेंट आयो आहे। हिन अस्पताल जो को बि कमरो ख़ाली रही नथो सघे। हिते जेके मरीज़ ईंदा आहिनि के उन्हनि मां सिहतियाब थी वेंदा आहिनि ऐं के वरी अलाह जे हवाले थी वेंदा आहिनि। हिनखे छा थियो? परेशान आहे रूम नंबर 10 जे मरीज़ जी डेथ ते। ईअं जे करे हर मरीज़ जी डेथ ते ॻोढ़ा ॻाइण वेही रहूं त पोइ नौकरी केरु कंदो? त छा असां में ऐं कासाई में कोई फ़र्क़ु न आहे? आहे, बिल्कुलु आहे। कासाईअ जो कमु त जानवर जे मरण खां पोइ शुरू थींदो आहे, पर असांजो कमु मरीज़ जे मरण खां पहिरीं, उन जे मरण खां पोइ ड्यूटी ख़तमु। जानवर ऐं मरीज़ में तमामु वॾो फ़र्क़ु आहे। संदसि इंसान हुजण ई असांखे रुआरे थो। मिस्टर अमजद, मिस्टर अमजद, मिस्टर अमजद, मिस्टर अमजद, थैंक गॉड। जी मिस आसिया। तव्हां वरी मुंहिंजो नालो वरितो? छा कयां मिस आसिया, मूंखे तव्हां सां प्यार जो थी वियो आहे। मिस्टर अमजद, एॾी वॾी ॻाल्हि तव्हां बिना डप जे करे विया? इन करे जे मुंहिंजे मन में काई खोट न आहे। ख़बर न आहे त मां घणो जीअंदुसि, पर जेतिरो जीअंदुसि अव्हां सां प्यार कंदो रहंदुसि। तव्हां ख़ुशि रहंदा कयो, तव्हां लाइ उदास रहणु ठीकु न आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां कुझु घणी वधीक थी सघां त पोइ तव्हां बि मूंसां प्यार जो इज़हार कयो। तव्हां सां न, मां त हर मरीज़ सां प्यार कंदी आहियां। तव्हांजो चवणु वठंदी आहियां छा? अच्छा, मुंहिंजो चवणु कंदा? हा चओ। करीं यूनिफॉर्म खां अलावा ॿिया कपिड़ा बि त पाए अचो। हॉस्टल में ॿिया कपिड़ा त पाईंदी आहियां। मूंखे बि पाए ॾेखारियो के रंगीन कपिड़ा मिस आसिया, अव्हां ते सभु रंग सुठा लॻंदा। ड्यूटी महिल नथी पाए सघां। कॾहिं ड्यूटी खां सवाइ बि त ईंदा कयो मुंहिंजे दोस्त जी हैसियत में। मां तव्हांजी दोस्ती त आहियां, ॾिसो केॾी न ख़िदमत कंदी आहियां। मिस आसिया, पोइ बि अव्हां मुंहिंजी ॻाल्हि न मञी आहे। ॾिठी न, जे ॻाल्हि जो डपु हो उहो ई थियो। छा थियो? रूम नंबर 12 वारे जी तबियत ॾाढी ख़राब थी वई आहे। लॻे थो हुनखे अटैक आयो आहे। मिस आसिया, मूंखे बचा। ओह माय गॉड, पेशेंट त तमामु सीरियस आहे। डॉक्टर जो अचणु तमामु ज़रूरी आहे। पर हू त अञा अधु कलाक खनि लेट ईंदो, तेसिताईं छा कजे? डॉक्टर खे फ़ोन कयो। हा, हेलो डॉक्टर साहब। केरु?
12 नंबर वारे पेशेंट जी ॾाढी सीरियस हालत थी वई आहे प्लीज़ तव्हां जल्दी हॉस्पिटल पहुचो। ज़ोबी अॼु त मुंहिंजो ऑफ आहे, हिन ड्यूटी ते केरु आहे? डॉक्टर मंजूर आहे पर वो थोड़ो ॿाहिरि वियल आहे। प्लीज़ तव्हां अचो डॉक्टर साहब, इट्स एन एमरजेंसी। ज़ोबी आई एम वेरी सॉरी। तव्हां मंजूर साहब खे ॻोल्हे वठो, ऐं हिन महिल दोस्तनि सां बिज़ी आहियां। डॉक्टर छा चयो फ़ोन ते? नथो अचे। हीअ त कंपाउंड में ई रहंदो आहे न? आसिया काॾे? इंजेक्शन लॻाइसि। मुझे बचाओ मिस आसिया मुझे बचाओ प्लीज मिस आसिया मुझे बचाओ मिस आसिया मुझे बचाओ प्लीज। ज़ोबी इंजेक्शन ॾेई छॾी आहे, वरी बि को प्रॉब्लम थिए मूंखे कॉल करे घुराए वठिजो। सर नेबुलाइज लॻल हुजे या हटाए छॾियो? थोड़ी देर खां पोइ कढी छॾिजोसि। तूं छो वई आहीं? तोखे हुनजे रूम ते न वञणु घुरिजे हा। मुंहिंजे वञण सां मिस्टर अमजद जी जान बची वई, ॿियो छा घुरिजे? इन लाइ तोखे पंहिंजी प्यारी में प्यारी शइ क़ुर्बान करणी पई। ज़ोबी मरीज़ सां प्यार करण जो बि हिकु नओं अंदाज़ आहे। प्यार जे हिन अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे।